नायाब किताब टहकन में टाकोड़ा जंहिंमें समाजी ऐं इस्लाही कालम आहिनि। जंहिंमें हिकु नायाब कालम क़िबला साईं सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी साहिब जिन जी तहरीर मां तव्हां सॼणनि जे आॾो पेश कजे थो। खुटा आहियूं तॾहिं बि खान आहियूं, चवनि था रइस रमूं वॾी ॻाल्हि हो। जॾहिं मुछिन खे कारो कलर हणी वट ॾियणु शुरू कंदो हो, ॼण सारे पाड़े खे पियो वट ॾे ऐं वॾो शौक़ीन बि हो। ख़ासि करे किथे मेलो मलाखड़ो न ॿुधे, उधारा सुधारा खणी बि पहुचणो हूंदो हुअसि। पोइ बसि घोड़नि जी डोड़ दौरान रुॻो संदसि नाला पिया वरिता वेंदा हुआ। पहिरीं त पाण वीगो गाॾी जे डाले में बीही रेस ॾिसंदो हो। पोइ जॾहिं ॾोकड़नि जी कमी पेशी थी त काके वलण जे ट्रैक्टर में ट्रेक जी मडगार्ड ते उलड़ूं पाए झातियूं पाईंदो हो ऐं लिकंदो बि हो मतां भोतार ॾिसी नालो न वठे लाउड ते, छाकाणि जो खीसो ख़ाली थी चुको हो। एतिरो हथ खे तेज़ हलायईं जो होरिया होरिया मथां खां हेठां ॾांहुं रिढ़ंदो वियो। उन करे जंहिंसां मदे मुक़ाबिल थी मुहा ॾोथे अटकायई हुन वटि परायो माल हो। चवनि था पराए माल ते टोपी निराड़ ते। ख़बर नथी पवे बाक़ी वेचारनि वॾड़नि जी कमाई वारा हॾा विकिणी जेकॾहिं शौक़ु कबा त आख़िरकार नतीजो अहिड़ो ई अचिणो आहे। पर रमूं ॻाल्हियूं ॿुधियूं त माण्हू कीअं था कमाइनि, उन्हनि जी रीस करणु शुरू कयई, पर उहा अटकल न आयसि। वरी जो सोशल मीडिया ते ॾिठई त धाड़ेलनि जा ठठ ईअं करण जो शौक़ु जाॻियो, वञी पापड़ चोरी कयई, पर पकड़िजी पियो। पापड़ वारे तरस खाई छॾे ॾिनसि। उहा सॼी कहाणी साईं सुरमाई हिकु साई में चई वियो। एसी तोलू मोलू गरम चांहि मुफ़्त वारी गिड़काए विया। खालू जेको अॻे ई तपियो वेठो हो, दोस्तनि जे रवैये ते ॾाढी कावड़ हुयसि जो हमेशह खालू खे बिरयानी मुफ़्त वारी वणंदी हुई। हिकदमि जो तोलू मोलू खे ॿुधायई त पाड़े वारे कुकड़ाई चाचे का दावत कई हुई जेका हुननि दॿे खाधी। पोइ गर्मी अची खयों तॾहिं वञी पाणी जी भर वरिताऊं। बसि खालू जीअं जीअं ख़बरूं ॿुधे तीअं गरम थींदो वञे। बसि मथां साईं लखाने रड़ करे हकल कई ऐं चयाईं नूर भटारे जो कसम, कुकड़ाई वारा कुकड़ प्यालो पीतल हुआ, मूंखे अधी सभागी ॿुधायो हो, न त दावत मूंखे बि हुई। तॾहिं तोलू मोलू खे हेॾी गर्मी थी। बसि उहा ॻाल्हि ॿुधणु खालू जो ख़ामोश थियण ऐं तोलू मोलू जूं उल्टियूं शुरू करणु। बसि चवनि था एतिरो कजे जो वरी ॿाहिरि कढण में तकलीफ़ न थिए, हमेशह थधो करे खाइजे। पोइ रुॻो पारूं थियूं ॻाल्हियूं बक़ाया रहिजी वञनि थियूं त अॻे ईअं कंदो हुअसि, हाणे पना पियो मेड़ियां। पेर बि सोड़ जी वेकर ॾिसी पखेड़जनि, मतां ॿाहिरि न निकिरी वञनि।